आयो मुहर्रम माह इज़त थी अमीरन खे, तोशो खयाऊं तवण जो काठियूं पाणी गाह, जाने हेक अल्लाह मञाऊं रज़ा रब जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुरूद सलाम मोहम्मद व आल मोहम्मद ते। अस्सलामु अलैकुम सभिनी हाज़रीन महफ़िल ऐं नाज़रीन जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, असांजा घर भाती, असांजा देशवासी, तव्हां सभिनि खे हिकु दफ़ा ॿीहर वेलकम चऊं था। अॼु ख़सूसी नशरियात जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हवाले सां करे रहिया आहियूं। ही 5 ॾींहं जेके असांजा गुज़रिया आहिनि, ही सफ़र जेको शुरूआति असां कई 28 रजब खां इमाम जो जेको मदीने खां सफ़र शुरू थियो, उतां खां असां प्रोग्राम जो आगाज़ कयो, स्टार्ट कयो। मुख़्तलिफ़ किरदार करबला जा जिन्हनि ते रोशनी विझण जी कोशिशि कई, उलमा अकराम खे हिते घुरायो, सुहिणा ऐं ख़ूबसूरत आवाज़ जेके असांजा सना ख़्वान, नात ख़्वान, नोहा ख़्वान आहिनि, उन्हनि खे हिते प्रोग्राम में घुरायोसीं। कोशिशि इहा ई हुई आहे त ही जेके 10 ॾींहं मुहर्रम जा आहिनि, इहे तव्हां सां गॾिजी असां ही ॾींहुं मल्हायूं, इमाम खे यादि कयूं, उन्हनि जी क़ुर्बानी खे यादि कयूं ऐं बेसिकली जेके बि उन्हनि जो अहसान असांजे मथां आहे उन खे असां वरझायूं, यादि करियूं ऐं उन्हनि खे सलाम बि पेश करियूं। त ही ॾींहुं अॼु जेको बिलख़ुसूस ॾींहुं आहे, उन जे हवाले सां ॿुधाईंदसि तव्हांखे त प्रोग्राम अॼु असां कहिड़े हवाले सां करे रहिया आहियूं, कहिड़ो किरदारु आहे, ख़ासि किरदारु जंहिंजे हवाले सां अॼु प्रोग्राम करे रहिया आहियूं। मां सहर रिज़वी पंहिंजी पूरी सॼी टीम सां गॾु तव्हां सभिनी खे वेलकम चवां थी प्रोग्राम में ऐं ॿुधायां त मुख़्तलिफ़ किरदार जेके करबला जा आहिनि, सभिनी खां वधीक ईज़ा ॾींदड़, तकलीफ़ ॾींदड़ उहो किरदारु आहे। उहो स्पेशल एपिसोड अॼु जेको असां कयो आहे, उहो असां 6 मुहर्रम अॼु असां करे रहिया आहियूं। उहो आहे बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो किरदारु, 4 वरियनि जी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी, उन्हनि जी धीउ ऐं पाक साइण, उन्हनि जे हवाले सां अॼु प्रोग्राम असां कंदासीं। ऐं उन्हनि जे हवाले सां छा त ॻाल्हि कजे, हिकिड़ो त हर किरदारु मुनफ़रिद जॾहिं असां टियों ॾींहुं प्रोग्राम कयो ॿारनि जे हवाले सां, त यकीननि तव्हांखे ॼाण बि मिली हूंदी, असांखे पाण नयूं शयूं ख़बर पवंदियूं आहिनि, वाक़िया, रिवायतूं, तारीख़ हिकिड़ी पूरी पढ़ंदा आहियूं, वरी वरझाईंदा आहियूं। त उहे ॿार जेके क़ुर्बानियूं जिन्हनि करबला में ॾिनियूं आहिनि, बीबी सकीना जो अहिड़ो किरदारु आहे, हर माउ इहो दर्दु या तकलीफ़ महसूसु करे सघे थी जंहिंजूं न्याणियूं आहिनि घरनि में। त 4 वरियनि जो ॿारु केतिरो हूंदो आहे, 4 वरियनि जे ॿार खे केतिरी सम्झ हूंदी आहे, केतिरी सम्झ नाहे हूंदी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त जंहिं घर में सकीना ऐं उम्मे रुबाब न आहिनि, उन घर में मज़ो न आहे। उम्मे रुबाब जेका वालदा आहे बीबी सकीना जी, ऐं करबला में 3 ज़ालूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मौजूदु आहिनि, वॾो उनजो मान ऐं मर्तबो। बीबी शहरबानो जेका इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम सभिनि खां वॾो जेको फ़र्ज़ंद आहे इमाम हुसैन जो, उन्हनि जी वालदा आहे। पोइ हज़रत अली अकबर जंहिंजी क़ुर्बानी खे क़ुरान शरीफ़ में ज़बी अज़ीम सॾियो वियो, उन्हनि जी वालदा बीबी उम्मे लैला। ऐं पोइ जेका नंढड़ा ॿार आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा, हज़रत अली अस्कर जेको 6 महीननि जो आहे, बीबी सकीना जेका 4 वरियनि जी आहे, उन्हनि जी वालदा बीबी उम्मे रुबाब। असां सभिनी बीबियुनि खे, सभिनी इमामनि खे, सभिनी शोहदा खे सलाम पेश करियूं था जिन्हनि अज़ीम क़ुर्बानी ॾिनी ऐं इन अज़ीम क़ुर्बानी सां दीन हक़ खे बचायो, इस्लाम खे बचायो, अज़ान, क़ुरान, नमाज़ खे बचायो। अलाह जी वैधानियत ख़बर न आहे अॼु छा हाल हुजे अगरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो क़ुर्बानी न ॾियनि हा या शहादत न माणिनि हा, त ख़बर न आहे दीन जो छा हाल हुजे हा। छो त उन दौर में असां सभु वाक़िफ़ आहियूं तारीख़ मां, त यज़ीद एॾो फ़ासिक़ ऐं फ़ाजिर हो, जंहिं काबतुल्ला जहिड़ी पाक जॻह, जिथे ख़ुदा जो जेको घरु आहे, जेका पाक तरीन जॻह आहे, उते घोड़ा ॿधा। ख़बर न आहे कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ुल्म ज़्यादतियूं यज़ीद जेको आहे आम माण्हुनि सां कंदो आयो, इमामनि सां कंदो आयो, ऐं अंत उनजो अची इमाम जी शहादत ते ऐं पोइ बि जेके हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहलो अयाल आहिनि, उन्हनि ते ज़ुल्म जी जेका दास्तान आहे उन ख़तमु न कई, पोइ बि उहा जारी रही। उहो जेको सफ़र आहे इमामनि जो, उन जे हवाले सां हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो। बीबी सकीना हिकिड़ी मासूम नंढड़ी ॿार जिन जे हवाले सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम बेइंतहा मोहबत कंदा हुआ बीबी सां, ऐं शाइर पंहिंजे लफ़्ज़नि में ईअं सम्झाए थो त इमाम हुसैन बीबी खे सम्झाए रहिया आहिनि। त शाइर चवे थो त अच्छी नहीं ये बात न रोया करो बीबी, पहलू में कभी माँ के भी सोया करो बीबी। छो त बीबी पाक साइण बीबी सकीना खे आदत हुई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सीने मुबारक ते सुम्हण जी। त शाइर लिखे थो त अच्छी नहीं ये बात न रोया करो बीबी, पहलू में कभी माँ के भी सोया करो बीबी। क्या हो कि किसी शब को हम घर को ना आए, क्या हो कि किसी शब को हम घर को ना आए, तुम हमको ना पाओ तो
تمہیں ہم بھی نہیں پائیں. تڑپوگی نہیں درد سے, تڑپوگی نہیں درد سے, وعدہ کرو بی بی. بیٹھا کرو کچھ دیر چراغوں کو بجھا کر, بیٹھا کرو کچھ دیر چراغوں کو بجھا کر, سمجھا کرو اس خاک کو اے لاڈلی بستر. بالی کبھی یوں ہی نہیں پہنا کرو بی بی. हिकिड़ी जॻह 72 शहीद आहिनि, उन्हनि जूं क़ुर्बानियूं आहिनि. उहे 66 ॿार जेके करबला खां मदीने, मदीने खां कूफे जो जेको हिकिड़ो पूरो सफ़र आहे, उन सफ़र में माउनि जी अमारियुनि मां, उन्हनि जी झोलियुनि मां किरंदा रहिया ऐं शहीद थींदा रहिया. उहे ॿार सभिनी जूं क़ुर्बानियूं असां ॾिठियूं. हिकिड़ी तरफ़ बीबी सकीना जूं उहे वालियूं आहिनि जेके शिमरे लहीन उन्हनि खां फुरियूं आहिनि. उहो दामन आहे पाक साइण जो जंहिंमें बाहि लॻल आहे. शायदि हर ज़ी दिलि इंसान या ज़ी रूह इंसान इहा कैफ़ियत या तकलीफ़ महसूसु करे त किथे उहा शहज़ादी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी जंहिंखे मुनासिबत आहे बीबी फ़ातिमतु ज़ोहरा सां ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां, ख़ासि मोहबत आहे मौला जी पंहिंजी न्याणी सां. ऐं इन बीबी खे हिकिड़ो ॿियो बि करबला में रिश्तो आहे जंहिंजो ख़ासि इन बीबी सां रिश्तो ऐं तालुक़ु आहे. हज़रत अब्बास अलमदार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा नंढा भाउ आहिनि, 32 वरनि जा आहिनि. ऐं उन्हनि जो पंहिंजी भाणे जी बीबी सकीना सां जेका मोहबत, जेका उनसियत आहे, छो त ही किरदार जेके असां पढ़िया आहिनि, जेके रावी लिखिया आहिनि, जेके तारीख़ में गुज़रिया आहिनि करबला में, उते रिश्तनि में असांखे सम्झ में अचे थो त रिश्ता जेके आहिनि उहे केतिरा अहमियत रखंदा आहिनि. उहे रिश्ता कीअं हुजणु खपनि उहो तव्हांखे प्रैक्टिकली इमामनि करबला में, पर उन्हनि जी सॼी ज़िंदगी उन्हनि करे ॾेखारियो आहे त कीअं रिश्ता निभाइबा आहिनि. त उहो हिकिड़ो चाचो जेको पंहिंजी भाणेजी जे लाइ पाणी खणणु वियो आहे, उते शहादत उन माणी आहे, छा त उन्हनि जो आला मक़ाम आहे शहनशाह वफ़ा हज़रत अब्बास अलमदार जो. ऐं बीबी जी जेका उन्हनि सां मोहबत आहे हज़रत अब्बास जी. चवंदा आहिनि त बाबुल हवाइज हज़रत अब्बास खे जॾहिं चवंदा आहिनि, ऐं इहो उहो ख़ुतबो, इहो उहो ख़िताबु आहे जेको हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा हज़रत अब्बास खे बिलख़ुसूस ॾिनो आहे. ऐं चवंदा आहिनि त बीबी सकीना जो जॾहिं तव्हां वास्तो ॾेई उन खां घुरो त अॼु बि उहो जेको इमाम आहे हज़रत अब्बास वफ़ा जो, उहो तव्हां जूं उहे हाजतूं पूरियूं बि करे थो. छो त शहीद जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि. क़ुर शरीफ़ चए थो त उहे शहीद जेके आहिनि ज़िंदा आहिनि बिल्कुलु. ऐं असां जी जेको एतक़ाद ऐं ईमान आहे उहो बि इहो आहे त इमाम मासूम हज़रत जाफ़र सादिक़ फ़रमाइनि था त क़ुर जूं आयतूं जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि ऐं उहे साह खणनि थियूं. त तव्हां इन मां ई अंदाज़ो लॻायो त क़ुर शरीफ़ केतिरो अहम आहे ऐं अहले बैत जेके आहिनि उहे केतिरा अहम आहिनि. छो त जेको अलाह साईं क़ुर शरीफ़ में लिखियो आहे, अहले बैत असांखे पंहिंजी ज़िंदगियुनि में प्रैक्टिकली उहे सभु शयूं असांखे करे ॾेखारियूं, असांखे सेखारियूं. त असांजे जेके मौज़िज़ महिमान आहिनि अॼु उन्हनि खे वेलकम चवंदासीं. नाज़रीन, इलाही क़ीमती शख़्सियात ऐं पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि जेके इन ज़िक्र खे ज़िंदा रखी ईंदियूं आहिनि ऐं जेके कॾहिं पंहिंजे आवाज़ुनि में, कॾहिं शाइरी ऐं लफ़्ज़नि जे वसीले ऐं कॾहिं ख़ुतबा ॾेई, मजलिसूं पढ़े या इहो बयानु करे हिकिड़ो ज़िक्र जेको आहे इमाम जो, त हीअ इमाम जे ज़िक्र खे ज़िंदा रखी अचनि थियूं. उहो वाइदो जेको अलाह साईं जो इमाम सां आहे त तुंहिंजो नालो क़यामत ताईं ईअं ई गूंजंदो रहंदो. सलाम ऐं सलामतियूं इमाम ते हमेशह माण्हू मोकिलींदा रहंदा. त अॼु असां हिननि सभिनी महिमाननि खे वेलकम चऊं था हिन प्रोग्राम में. सभ खां अॻु में ज़ाकिरा शाज़िया हैदर नक़वी साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि. अस्सलाम वालेकुम. थोरा तव्हां असां सां गॾु आहियो. ऐं असां सां गॾु सारा ज़ीशान मौजूदु आहिनि. सारा नात ख़्वान आहिनि. तव्हांखे वेलकम चऊं था. थैंक यू, तव्हां असां सां गॾु आहियो. ऐं इन सां गॾु जेके पर्सनैलिटीज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि में असांजा भाइर ॾाढो बहितरीनु ऐं सुहिणो आवाज़ु रखंदड़ शिराज़ अली मीराली असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके असांजे लेजेंड असांजे आर्टिस्ट शमन अली मीराली जा पुट आहिनि, उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि. त शिराज़ खे वेलकम चऊं था. थैंक यू शिराज़, तव्हां ॾाढो सुठो आवाज़ु रखो था ऐं सना कंदा रहो था. थैंक यू सो मच, तव्हां असां सां गॾु आहियो. ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त बासित अली करबलाई असां सां गॾु आहिनि. थोरा तव्हां असां सां गॾु आहियो. बिलाल कादरी नात ख़्वान आहिनि, असां सां गॾु मौजूदु आहिनि. ऐं हिन सां गॾु कारी हाफ़िज़ सुहेल असां सां गॾु मौजूदु आहिनि. तव्हां सभिनी जा थोरा तव्हां हिन महफ़िल में, हिन सना जी दुआउनि जी जेका महफ़िल आहे उन में तव्हां असां सां शामिलु आहियो. ज़िक्र में तव्हां सभिनी खे वेलकम चऊं था. त नाज़रीन, असां ज़िक्र कंदासीं, पर सभु खां अॻु में मां चाहियां थी त असां हिन महफ़िल जो आगाज़ स्टार्ट जेको आहे उहो मनक़बत सां करियूं. मनक़बत जेको बि तव्हां मां पढ़णु चाहे तव्हां पढ़ो. जी बिस्मिल्लाह. اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد بارك وسلم. الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وصحبه.
سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے، سید نے کربلا میں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے، دین محمدی کے، دین محمدی کے گلشن کھلا دیے گئے، دین محمدی کے گلشن کھلا دیے گئے، بولے حسین مولا تیری رضا کی خاطر، بولے حسین مولا تیری رضا کی خاطر، ایک ایک کر کے میں نے، ایک ایک کر کے میں نے گیرے لوٹا دیے ہیں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے، دین نبی پہ واری اکبر نے بھی جوانی، دین نبی پہ واری اکبر نے بھی جوانی، عباس نے بھی اپنے، عباس نے بھی اپنے بازو کٹا دیے ہیں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے، زہرا کے ناز پالے پھولوں پہ سونے والے، زہرا کے ناز پالے پھولوں پہ سونے والے، کربل کی خاک میں وہ، کربل کی خاک میں وہ گیرے رلا دیے گئے، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے گئے۔ جزاک اللہ۔ اللہ سائیں یہ آوازوں سلامت رکھے जेके حضور اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو ऐं संदन आले मुबारक जो ज़िक्र कंदियूं अचनि थियूं। ऐं जनाब सकीना सलाम अलैहा जे हवाले सां तव्हां ही अॼु ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो। बीबी जे हवाले सां जेका इमाम हुसैन जी 4 वरियनि जी न्याणी आहे, नंढड़ी आहे ऐं उनखे ख़ासि निस्बत आहे हज़रत अब्बास अलमदार सां, उनखे ख़ासि निस्बत आहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां। इमाम हुसैन जी उहा न्याणी जेके अल्लाह साईं खां इमाम हुसैन नमाज़ पढ़ी दुआऊं घुरी, उन न्याणी खे घुरियो अल्लाह साईं खां, ऐं उनखे तकलीफ़ूं जेके उम्मत ॾिनियूं, जेके माण्हुनि काफ़रनि ॾिनियूं, उहे तकलीफ़ूं हिकिड़े इंसान जे सम्झ खां बर्दाश्त खां इलाही मथे आहिनि, वॾियूं आहिनि, हिकिड़े ॿार जे बर्दाश्त खां बि इलाही वॾियूं ऐं मथे आहिनि। अॼु यूनेस्को ऐं डिफरेंट इदारा ॿारनि जे लाइ कमु करे रहिया आहिनि, ॿारनि जे राइट्स जे लाइ कमु करे रहिया आहिनि। उन वक़्तु जॾहिं को बि अहिड़ो इदारो न हो, उन वक़्तु उन ॿार जी सदा, उन ॿार जूं रड़ियूं, जंहिं ॿार जे अखियुनि जे साम्हूं उन जे वालिद खे शहीद कजे, ऐं उते जेका आख़िरी शब आहे, आख़िरी जेका करबला जी राति आहे, उते बि बीबी
वञी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जेको जिस्म में अतहर आहे, छो त गर्दन मुबारक काफ़र कटे चुका आहिनि, ऐं उते उन्हनि जे जिस्म में अतहर ते वञी उहा सीने ते सुम्हे थी। छा त उन बीबी जो शान है, उन्हनि जे हवाले सां पुछंदासीं। ज़ाकिरा असां वटि मौजूद आहिनि। मेरा सवाल है बीबी सकीना के हवाले से। उनका बहुत बड़ा एक मर्तबा है, 4 साल का बच्चा, लेकिन वो इतनी समझदार हैं कि जब पानी आता है फिर भी पानी नहीं पीती कि पहले हज़रत अली अस्कर को पिलाओ। उनके हवाले से क्या कहेंगी? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम से तमाम तर हम्द व सना है खुदा वहदहू ला शरीक के लिए कि जो कुल कायनात का मालिक है, राज़िक़ है, रब दो जहाँ है। वो पाक परवरदिगार आलम के जिसने हमें बेहतरीन हस्तियाँ अता की कि जिनके वसीलों से मांगा जाए तो परवरदिगार आलम दुआएं रद्द नहीं किया करता। और ये बेहतरीन हस्ती जैसा कि आज ज़िक्र हो रहा है जनाब सकीना सलामुल्लाह अलैह, कि जनाब सकीना के जो बाबुल हवाइज हैं और मौला अब्बास की दिल से प्यारी, जान से प्यारी भतीजी हैं। सक़ाए सकीना गाज़ी अब्बास अलमदार एक मरतबा जब करबला में पानी आता है सामने बीबी के, तब ये कहती हैं, बाबा मुझसे छोटे जनाब अली अस्ग़र, भैया अली अस्ग़र हैं, पहले वो पी लें। हज़रत इमाम इस्लाम के बीबी पर क़यामत ढाई गई है, मौला के घराने पर क़यामत ढाई गई, जैसे कि 7 मुहर्रम अल हराम को मौला के कुनबे पर, घराने वालों पर पानी बंद कर दिया गया। जनाब सकीना का सिन 3.5 बरस था और शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के बाद मेरी शहज़ादी 4 साल के सिन में दाखिल हुई हैं और शहज़ादी ने कदम कदम पर मसाइब उठाए हैं। और पानी ना पीने की वजह ये थी कि उनसे छोटे जनाब अली अस्ग़र थे कि जिनको भी करबला के मैदान में एक तरह से मोहम्मद की आल को, मोहम्मद अरबी की आल को करबला के मैदान में ज़िबहा किया गया है। ईद कुर्बा आपने देखी कि जैसे कि जानवर हैं, 1 दिन का लाया हुआ हो या 15 दिन का, जैसे भी जिसकी सहूलत वो लाया हुआ हो, जब ईद कुर्बा का दिन करीब आता है तो हम जानवर को कुर्बा होते हुए नहीं देख सकते। लेकिन ये मोहम्मद अरबी की आल थी कि जो करबला के मैदान में ज़िबहा की गई, वो भी भूखी प्यासी ज़िबहा की गई। जनाब सकीना ने पानी इसलिए नहीं पिया कि उनसे पहले उनके सामने जनाब अली अस्ग़र को ज़िबहा किया गया या शहीद किया गया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने इस बेटी को खुदा से मांगा है, इसके हवाले से क्या कहेंगी? क्या रिवायत है? इमाम हुसैन आली मकाम कि जो कुछ चाहे परवरदिगार उन्हें अता कर दिया। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, मैं हुसैन तो मेरा ज़िक्र करो मैं तुम्हारा ज़िक्र करूँगा, तुम मेरी बात करो मैं तुम्हारी बात करूँगा। क्या कुछ चाहे तो मौला हुसैन अता कर दिया करते हैं और क्या कुछ परवरदिगार से मांग ले तो क्या वो अता नहीं किया करते। एक मरतबा मौला हुसैन नमाज तहज्जुद में, नमाज शब जिसे कहते हैं, उसमें जनाब सकीना को मांगा करते थे, बारेलाहा तो मुझे अपनी जानिब से एक ऐसी बेटी अता कर कि जो मेरे क़ल्ब का, मेरे दिल का सुकून हो। और इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाब सकीना को इतना करीब रखा करते थे कि उन्हें सीने पे सुलाने की आदत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने डाली थी। और 24 ज़िलहज जब शहज़ादी इस कायनात में तशरीफ़ लाई हैं, मरतबा मुख्तसर बयान करूँगी। एक मरतबा जब इमाम हुसैन अलैहिस्सलाम की आगोश में शहज़ादी आई हैं, मौला हुसैन की आंखों से अश्क जारी हो गए। एक मरतबा शहज़ादी जो चंद घंटों की हैं, जनाब सकीना एक मरतबा बाबा की जानिब देखती हैं और एक मरतबा अपनी ज़बान में यानी गोया होती हैं, बाबा रोने की वजह क्या है। एक मरतबा मौला मुखातिब होते हैं चंद घंटों की सकीना से, बच्ची से, कि सकीना शाम का ज़िंदान होगा और फिर रास्ता ऐसा कड़ा होगा कि मुँह पर तमाचे, पुश्त पर ताज़ियाने, बेखजावा ऊँट, ज़िंदान शाम होगा, सकीना बचाने वाला कोई नहीं होगा। इस कदर और बेलौस मोहब्बत किया करते थे इमाम आली मकाम अपनी बेटी जनाब सकीना से। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शिराज असां सां गॾु मौजूद आहिनि। मां चाहियां थी त शिराज खां सलाम ॿुधूं ऐं पोइ हिन ॻाल्हि ॿोल खे, हिन गुफ़्तगू खे, हिन महफ़िल खे अॻिते वधायूं। बिस्मिल्लाह। दुरूद भेजिए मोहम्मद वाले, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। सूरिया है सिंगार, असल आशिकन जो मुड़न मोटन महणो
ध्यान जारे निर्वार कुसण है करार असल आशिकन जो सलाम या हुसैन सलाम या हुसैन फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम वै कुसी सजदे अंदर तू जी इबादत के सलाम फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम मुस्तफा जे दीनता तो कयो सिर घर फिदा मुस्तफा जे दीनता तो कयो सिर घर फिदा ए सखी इब्ने सखी तू जी सखावत के सलाम फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम सिर सहायो तो मगर बैयत न कई फासिक संदी सिर सहायो तो मगर बैयत न कई फासिक संदी कूड़खे कूड़ो कयो तू जी सदाकत के सलाम फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम किया कदो तू जो जिक्र अदना कलम जवाद जो किया कदो तू जो जिक्र अदना कलम जवाद जो राह हक जारनुमा तू जी सदाकत के सलाम फातिमा जाला दिला तू जी शहादत के सलाम सलाम या हुसैन सलाम या हुसैन अल्लाहुम्मा सल्ली अला सुभान अल्लाह सख्ती शहादत जी मिड़ोई मल्हार ज़रो ना है यजीद के इश्क जो आसार कुसण जो करार असल इमामन से नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो है सफ़ा नंढो ब्रेक है वञो केॾा न ॾिसंदा रहिजो धरती टीवी। कामिल करबला में आया जुंग जवान कामिल करबला में आया जुंग जवान धरती धुबी लर्जी थरथल्या आसमान
करा हुई कान हो नज़ारो उन्हीं जो। भलीकार चऊं था हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी देशवासियुनि खे। ऐं प्रोग्राम जेको आहे अॼु बिलख़ुसूस बीबी सकीना सलाम अलैहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी 4 वरहनि जी न्याणी जिन जे हवाले सां अॼु करे रहिया आहियूं। ऐं हिन ज़िक्र जी महफ़िल में जेके पर्सनालिटीज़ जेके शख़्सियतूं असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं अलामा साहब असां सां गॾु आहिनि मौजूदु जिन्हनि खां सवाल कंदासीं। खोड़ सवाल हूंदा आहिनि जेके दिमाग़ में ईंदा आहिनि। कोशिशि कंदा आहियूं त उलमा अकराम जेके आहिनि उन्हनि खे हिते घुरायूं, उन्हनि खां सवाल पुछूं त जीअं असांजे इल्म में इज़ाफ़ो थिए, ॼाण जेका आहे उहा असांखे मिली सघे। त इलाही मौजूदु पर्सनालिटी आहिनि। अलामा रफ़ाक़त अली नजफ़ी असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। थोरा तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं नाज़रीन असां ज़िक्र करे रहिया हुआसीं बीबी फ़ातिमा सलाम अलैहा जे सॼे अहलो अयाल जो, उन्हनि जे घर भातियुनि जो, उन्हनि जे बचड़नि जो। छो थी सॼो करबला में जेके बचा आहिनि बीबी जा, इमाम हुसैन बि उन्हनि जा आहिनि बेसिकली, त बीबी पाक साहिब जो घर आहे सॼो। ऐं उते हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे बीबी सकीना जो जंहिंखे निस्बत आहे बीबी फ़ातिमतु ज़ोहरा सां। जेका निस्बत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सां बीबी फ़ातिमा खे, उहा ई साॻी निस्बत इमाम हुसैन सां बीबी सकीना सलाम अलैहा खे। त उन्हनि जो ज़िक्र करे रहिया आहियूं। हिकिड़ी जॻह ते असां शुरूआति खां वठी जेके प्रोग्राम कया आहिनि हू बि ज़िक्र हलंदो रहे थो इमामनि जो। हिननि 10 ॾींहंनि में इलाही घणो ज़िक्र थिए थो, मजालिस थियनि थियूं, प्रोग्राम्स थियनि था, बयान थियनि था, नुहाख़्वानी थिए थी। हर जॻह ते असां 72 शहीदनि जो ज़िक्र ॿुधूं था, उहे हिकिड़े पासे आहे। उहे जेके ॿार उते शहीद थिया आहिनि करबला में, उहे हिकिड़े पासे। उन्हनि जूं शहादतूं हिकिड़े पासे। हिकिड़े पासे हिकिड़ी अहिड़ी नंढड़ी 4 सालनि जी मासूम ॿार आहे बीबी सकीना, जेके बीबी रुकैया बि चयो वञे थो, सुकैना बि चयो वञे थो। इन बीबी खे यज़ीद मालून इन खे क़ैद कयो आहे। उहो हिकिड़ो ज़िंदान जिते हिकिड़ी शहज़ादी ऐं 4 साल जे ॿार जो रहणु अजीब तकलीफ़ दा कहाणी आहे बीबी जी। उनजा फ़ज़ाइल ई उनजा मसाइब आहिनि, उनजा मसाइब ई उनजा फ़ज़ाइल आहिनि। 4 सालनि जी वरहनि में जेके इज़ाऊं ऐं तकलीफ़ूं बीबी सठियूं आहिनि, बर्दाश्त कयूं आहिनि, उहो हर ज़ी दिलि इंसानु महसूसु करे सघे थो उहा तकलीफ़, उहा अज़ियत। अलामा साहब मौजूदु आहिनि। मां पुछणु ज़रूरु चाहींदसि बीबी जे हवाले सां, बीबी सकीना जे हवाले सां पुछणु चाहियां थी। उहा न्याणी जेका अल्लाह साईं खां इमाम घुरी, उन्हनि जूं छा फ़ज़ीलतूं आहिनि? करबला जी कहाणी, उन्हनि जा मसाइब, उन्हनि जा फ़ज़ाइल, उन्हनि खे तव्हां कीअं ॾिसो था? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि लिअहलिहि सुम्मा सलातो व सलामु अला हबीबिहिल मुसद्दद वल मुस्तफ़ल अमजद अम्मा बाद फ़क़द क़ाल इमामुल हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम। सरकार इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइन था त जनाब सैयदा सकीना ऐं जनाब हज़रत अली अकबर नमाज शब में मुंहिंजे दुआउनि जो नतीजो आहे। यानी 2 शख़्सियतूं बेसिकली अहिड़ियूं आहिनि जन सां इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खे कुदरतन उन्स इन हद ताईं हुयो जो छा चइजे जेको लफ़्ज़नि में बयानु करण जे क़ाबिल न आहे। हिकु हस्ती हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन खां पोइ ॿी हस्ती जंहिंजो नालो आहे हज़रत सैयदा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा। छाजे करे ये काफ़ी सारियूं वजूहात आहिनि जंहिंजे करे इमाम हुसैन साम खे ख़ासि निस्बत हुई। ऐं हज़रत इमाम हुसैन जनाब रिसालत मुआब जी वफ़ात खां बाद में हज़रत रिसालत मुआब जी क़बर ते हिकु जुमिलो चयो त कैफ़ अराक बादक व कैफ़ तकून हयाती। ऐं नाना तोखां पोइ हुसैन तुंहिंजी ज़ियारत कीअं कंदो ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो छा थींदो। इन खां बाद जनाब सैयदा सलामुल्लाहि अलैहा जी वफ़ात खां बाद, शहादत खां बाद जनाब सैयदा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा। सभ खां परियां इन ॻाल्हि ते अचूं त जनाब सैयदा जी हस्ती कहिड़ी हस्ती आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त लिजद्दतना इंदल्लाहि तिसअतु अस्माइन। असांजी जद्दा माजिदा हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जा अल्लाह ताला पाण 9 नाला रखिया आहिनि जेके मलकूती नाला आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात हिकु नालो रखियो हज़रत इब्राहिम जो, त हज़रत इब्राहिम खे उहो मर्तबो ॾिनई त वकाल जाइल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, मां तोखे माण्हुनि जो इमाम करार ॾिनो आहे।
हज़रत इब्राहिम जो हिकु नालो रखियो ख़ुदावंद मुताल, इहो मरतबो हज़रत इब्राहिम जो। त उन हस्तीअ जो छा फज़ीलत हूंदी जंहिं हस्तीअ जे लाइ 9 नाला ख़ुदा जी ज़ात बज़ाते ख़ुदि मुंतख़ब कया हुजनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन ज़ाते मुक़दस सां हज़रत इमाम हुसैन साहब खे काफ़ी जेको आहे सो उन्स हुयो ऐं जनाब सैयदा जा ॾुख ऐं ॾोजरा नंढे हूंदे खां पाण ॾिसंदा आया। जनाब रिसालत माब खां बाद जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा कुल 72 ॾींहं ज़िंदा रही, कुल 72 ॾींहं ज़िंदा रही। उहा सभु तकलीफ़ूं, कीअं दरवाज़ो पहलूअ ते किरियो, कीअं कंहिं जेको आहे सो जनाब अली अलैहिस्सलाम सां ज़ुल्म कंदे विए। इमाम हुसैन साहब इन शइ खे ॾिसंदे हिकु तरबियत हासिलु कई त इन हाल में बि जनाब सैयदा ख़ुदा सां राज़ो न्याज़ न छॾियो, न नमाज़ छॾी, न घर जे कमनि में जेको आहे सो शोहर खे घणी तकलीफ़ ॾिनी हज़रत अली अलैहिस्सलाम खे, ऐं न वरी शोहर सां कंहिं ॻाल्हि ते जेको आहे सो झगड़ो कयो घर में। इन जे करे हिकु इहो नमूने अमल, इहो ईंदे ईंदे इमाम हुसैन साहब इहा तरबियत ॾिठी, उन जे करे इमाम मज़लूम करबला खे जनाब सैयदा सां ख़ासि उन्स थियो। अलगर्ज़ जनाब सैयदा जी वफ़ात खां बाद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं बेताब थिया त नमाज़ शब में ख़ुदावंद मुताल खां इहा दुआ घुरी, ऐं ख़ुदा हुसैन जो सुकून ख़तमु थी चुको आहे, हुसैन खे को क़ल्बी सुकून अता फरमा। जॾहिं जनाब उम्मे रुबाब सां शादी थी थिए इमाम हुसैन साहब जी, त उन वक़्तु इमाम मज़लूम करबला जेको आहे सो उन खां बाद इहे दुआऊं था घुरनि त ख़ुदावंदा मूंखे दिलि जो सुकून अता कर, दिलि जो सुकून अता कर। काफ़ी दफ़ा जॾहिं नमाज़ में दुआ घुरी, उन खां बाद 56 हिजरीअ में बाज़ रिवायतूं लिखनि थियूं त ईद मुबाहिला जॾहिं यानी 24 ज़िलहज, ऐं बाज़ रिवायतूं लिखनि थियूं त 20 रजब 56 हिजरी में जनाब सैयदा सकीना जी विलादत थी। ऐं करबला में अची जनाब सैयदा सकीना जी उम्र जेका आहे, जनाब सैयदा सकीना जो असल नालो आहे फ़ातिमा सोगरा। अच्छा जी, सोगरा जो मतिलबु आहे नंढी, फ़ातिमा जो मतिलबु जनाब सैयदा जो नालो। त इमाम हुसैन साहब जो हिकिड़ो फरमान आहे त अगरि मूंखे जेतिरियूं बि धीअरूं ॼमंदियूं उन्हनि जो नालो फ़ातिमा रखंदुसि, ऐं मूंखे जेतिरा बि पुट ॼमंदा उन्हनि जो नालो अली रखंदुसि। इहो ख़ासि उन्स आहे जनाब अमीर अल मोमिनीन ऐं जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा सां। त इमाम हुसैन साहब जनाब फ़ातिमा सोगरा खे सकीना चवंदा हुआ, यानी इहो मुंहिंजे क़ल्ब जो सुकून आहे। इसी तरह जो हज़रत इमाम हुसैन साहब हिकु शेर चयो, इन्नी ला उहिब्बु बैतन लम तकुन फीह सकीनतो वर्रुबाब। मूं हुसैन खे उहो घर बहितर नथो लॻे, उहो घर अच्छो न आहे जंहिं घर में रुबाब जहिड़ी घरवारी ऐं जनाब सकीना जहिड़ी धीअ न आहे। सुभान अल्लाह। यानी जंहिं घर में 2 नाला न आहिनि रुबाब ऐं सकीना, उहो घर इमाम हुसैन खे अच्छो नथो लॻे। सुभान अल्लाह, कमाल जी अज़मत। सुभान अल्लाह। छा त फ़ज़ाइल आहिनि पाक बीबियुनि जा। ऐं चाहियां थी त सारा ज़ीशाना सां गॾु मौजूदु आहिनि, त असां हिकिड़ो नोहो बीबी सकीना जे नज़र कयूं, उन्हनि खे सलाम पेश कयूं। अब मुझे कोई, अब मुझे कोई सकीना नहीं कहता बाबा, अब मुझे कोई सकीना नहीं कहता बाबा, कोई कहता गे यतीमा, कोई कहता बाबा, अब मुझे कोई सकीना नहीं कहता बाबा, अब मुझे सकीना नहीं कहता बाबा, कोई कहता है यतीमा, कोई कहता बाबा,
अब मुझे कोई शिमरे ने मारे तमाचे खींची बालियां शिमरे ने मारे तमाचे खींची बालियां यही कहती थी दादी भी यतीमा बाबा यही कहती थी यतीमा मेरी दादी बाबा अब कोई कहता नहीं मुझको सकीना बाबा अब कोई कहता नहीं मुझको सकीना बाबा कोई सुलाता नहीं सीने पे मुझको बाबा कोई सुलाता नहीं मुझको सीने पे बाबा हाय ये यतीमी कागे हाय ये यतीमी कागे बिस्तरे खाकी शिफा है बाबा कोई कहता नहीं मुझको अब सकीना बाबा अब कोई कहता नहीं मुझको सकीना बाबा कोई कहता है यतीम माँ कोई कहता बाबा अब मुझे कहता नहीं कोई सकीना बाबा अब कोई कहता नहीं मुझको सकीना बाबा कोई कहता नहीं जज़ाकल्ला मौला तव्हांखे सलामत रखे बीबी पाक साईं जो ज़िक्र अहिड़ो आहे त हर इंसान इज़ा महसूसु कंदो आहे जॾहिं उन्हनि जा मसाइब सम्झंदो या ॿुधंदो आहे हिकिड़ो ॿियो बि किरदारु आहे करबला जो उन्हनि खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां निस्बत आहे पर करबला में मौजूदु न आहे उहा न्याणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी बीबी सुगरा जंहिंखे मदीने जे घर में ई इमाम छॾे पोइ रवाना थिया आहिनि हज़रत अली अकबर जी सॻी भेण आहे ऐं बीबी हज़रत उम्मे लैला जी धीउ आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी धीउ आहे ऐं उहा 7 वरियनि जी न्याणी आहे 7 वरियनि जी ॿार मासूम आहे ऐं उहा ख़त लिखंदी रहे थी मदीने मां हज़रत अली अकबर खे तो उन्हनि जे हवाले सां मां पुछणु चाहींदसि असां वटि ज़ाकिरा मौजूदु आहिनि आपसे सवाल करूँगी बीबी सुगरा के हवाले से उनका इंतज़ार उनके ख़त लिखना उसको कैसे आप देखती हैं क्या फरमाएंगी जनाब फ़ातिमा सुगरा बीबी के जिन्होंने अपने भाई का जब तक ज़िंदा रही इंतज़ार किया और जब इमाम जनाब अली अकबर अलैहिस्सलाम मदीने से करबला की जानिब जा रहे हैं सफ़र तैयार हो गया है फ़हरिस्त में देखती हैं लिस्ट है एक फ़हरिस्त है सफ़ा है जिसमें जनाब फ़ातिमा सुगरा सलामुल्लाह अलैहा का नाम मौजूद नहीं है जनाब सकीना का नाम मौजूद जनाब अली असगर का नाम मौजूद है एक मरतबा अपने चचा अब्बास के पास आती हैं चचा अब्बास मालूम है मुझे मैं बीमार हूँ ना दवा मांगूंगी ना ग़िज़ा मांगूंगी बाबा से कह दीजिए कि सवारी नहीं है तो मुझे फ़िज़ा की सवारी में बिठाकर हमरा करबला ले चलिए मरतबा इमाम हुसैन अलैहिस्सलाम को जब ये मालूम हुआ कि जनाब फ़ातिमा सुगरा जो हैं वो सफ़र में जाने की एक मरतबा ख्वाहिश करती हैं ज़िद कर रही हैं एक मरतबा देखिए कायनात का जब रिश्ता है बाप को बेटियों से बड़ी मोहब्बत हुआ करती है और एक मरतबा जब इमाम हुसैन अलैहिस्सलाम को जब ये मालूम हुआ और जनाब सुगरा के पास तशरीफ़ लाए मरतबा कहते हैं कि बेटी मैं 7 सफ़र में ना ग़िज़ा का ना दवा का ना सवारी का ना मारी का ऐसा कोई मसला नहीं है ऐसी कोई दुश्वारी नहीं है लेकिन बेटी सिर्फ़ इतना है कि तुम हम शक्ल फ़ातिमा तो ज़हरा हो माँ की शक्ल वाली बेटी हुसैन बर्दाश्त नहीं कर सकता
کہ بازاروں میں दरबारों में तशहीर हो। जब काफ़िले जाने लगे ना, काफ़िला जाने लगा है, सवारियाँ गुजरने लगी हैं, जनाब सुगरा जो हैं दरवाज़े की चौखट पर बैठी हुई थी। सवारियाँ गुजर रही हैं, सलाम कर रही हैं बुलंद आवाज़ से। एक मरतबा जब कड़ियल जवान अली अकबर की सवारी, कायनात का जब रिश्ता कि बहनों को भाइयों से बड़ी मोहब्बत हुआ करती है, जैसे ही जनाब अली अकबर की सवारी आई है, जनाब सुगरा ऐसे खड़ी हुई हैं जैसे कोई ज़ईफ़ा खड़ी होती हैं। एक हाथ कमर पे रखा, एक हाथ से चौखट को संभाला, खड़ी हो गई और सलाम किया। हम शक्ल पैगंबर अली अकबर, नाना के शबी वाले भाई, बीमार सुगरा का सलाम कबूल करना। जब ये लरसती हुई आवाज़ जनाब अली अकबर ने सुनी है, महमिल से नीचे तशरीफ़ लाए, बहन के गले में बाहें डाल दी और कहा, बहन सुगरा वादा रहा कि अली अकबर 7 मुहर्रम को लेने आए। मौला जानिब करबला हैं और जनाब सुगरा कहाँ हैं कि मौला के कदमों पे, जनाब अली अकबर के कदमों पर बैठकर और मौला अली अकबर का इंतज़ार कर रही हैं। एक मरतबा मौला करबला आ गए हैं और जनाब सुगरा रोज़, क्या डेली का मामूल के रोज़ जाती और नाना के रोज़े पर सलामती जनाब अली अकबर के नाम का चराग जलाती। एक मरतबा चराग जला रही हैं और रोज़े आशूरा, शाम गरीबा, जब मौला कुर्बानियाँ पेश करने के लिए अपने अजीज़ व क़ारिब को भेज रहे हैं। हज़रत इमाम हुसैन एक मरतबा जब जनाब सुगरा अपने घर से चली हैं और एक मरतबा नाना के रोज़े पे आई, चराग को जला रही हैं, लेकिन तेज़ हवा से चराग बुझ रहा है। एक मरतबा नाना के रोज़े से ज़रिए अक़दस से मुखातिब होकर कहती हैं, नाना मेरे अकबर की खैर हो। इधर मौला अली अकबर मैदान कारसाज में करबला में जाने की तैयारी कर रहे हैं, इजाज़त पे इजाज़त मांग रहे, सबको मालूम है इजाज़त पे तारीख़ गवाह है, इजाज़त पर इजाज़त मांग रहे हैं, लेकिन ज़ईफ़ बाप है, कड़ियल जवान बेटे को कैसे इजाज़त दे। मरतबा यहाँ पर मुकम्मल जुमला कि यहाँ पर इजाज़त मिली और जनाब अली अकबर मैदान में आए हैं। महसूस ये किया कि जैसे उनकी सवारी के पीछे कोई चला आ रहा है। एक मरतबा पलट के देखा, वही बूढ़ा बाप जिससे इजाज़त ली है चला रहे। बाबा अभी तो मिलकर। अली अकबर ज़रा दिल से बताना, किसी का जवान बेटा हो और वो मैदान में मरने के लिए जा रहा हो तो बताओ उसका बूढ़ा बाप रह सकता है? अली अकबर सवारी पर ऐसे बैठना कि मैं आपको देखता रहूं और आप मुझे देख। एक मरतबा अली अकबर ने अपनी सवारी पे रुख पे ऐसे बैठे कि वो बाबा की ज़ियारत करते रहे और मौला अली अकबर की ज़ियारत करते रहे। मैदान मुख्तसर बयान करूँगी, मैदान करबला आ गया, चारों तरफ से जो है तीरों तबर की बारिश शुरू हुई। एक ऐसा लईन शकी आगे बढ़ा जिसने मौला के कलेजे में बर्छी की यानी को उतारा। हज़रत जब बर्छी की यानी कलेजे में उतरी हज़रत, तो कितना बड़ा जुल्म हुआ कि बर्छी की यानी सीधी नहीं रही, कलेजे में तोड़ दी गई। यहाँ पर सब्र इमाम हुसैन अलैहिस्सलाम देखिए, बूढ़ा बाप है और जवान का लाशा कि जो एड़ियाँ रगड़ रहा है। मौला को आवाज़ दी, बाबा मदद को पहुँची। एक मरतबा मौला हुसैन मैदान में आए हैं, जैसे ही करबला के मैदान में देखा कड़ियल जवान जो है वो एड़ियाँ रगड़ रहे हैं। कहा, एक मरतबा मुख्तसर बयान कर रही हूँ कि एक मरतबा करबला मेरे मौला ने नजफ़ की तरफ रुक कर कहा कि बाबा अली, 2 उंगलियों से दर्रे खैबर उखाड़ना आसान, जवान के कलेजे से टूटी हुई बर्छी को निकालना मुश्किल है। यही अभी बातें गुफ्तगू हो रही थी, सियासरा में कासिद सुगरा पहुँच। बहन का जब ख़त पहुँचा, एक मरतबा मौला ने जब सुना कि सुगरा का ख़त आया तो एक मरतबा दम तोड़ते हुए भाई ने बची सांसों में कहा, बाबा मुझे सुगरा की ज़ियारत करवाइए। एक मरतबा मेरे मौला ने अपने हाथों को बुलंद किया, अली अकबर देखो, बहन नजर आई। उंगलियों के दरमियान में अली अकबर देख रहे हैं, बाबा हुजरा खाली है, बाबा हुजरा खाली है, वो कदम खाली हैं जहाँ से मैं चला था। एक मरतबा क्या देखा कि जनाब सुगरा रोज़ा रसूल पे हैं, हाथों को उठाए हुए हैं, दुआ मांग रही हैं, बाबा मेरे भाई की खैर हो। आज सलामती जनाब अली अकबर का चराग बुझ गया है। बीबी सुगरा जो इलाही वॾो किरदारु आहे। 7 सालनि जी नंढड़ी मासूम ॿार आहे ऐं ख़त लिखंदी रहे थी, जीअं ज़ाकिरा साहिबा उन खे बयानु कयो त भाउ सां भेणुनि खे न हिकिड़ी अजीब मोहबत थींदी आहे, निस्बत थींदी आहे, उनसियत थींदी आहे ऐं भाउ ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। ऐं उहो भाउ जेको हमशक्ल पैगंबर हुजे, हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शबीह और शक्ल हुई हज़रत अली अकबर जी, तो तमामु वॾी शहादत आहे। क़ुरान शरीफ़ में इनखे ज़बीह अज़ीम चयो वियो आहे। चाहींदसि त बिलाल क़ादरी असां सां गॾु मौजूदु आहिनि, त असां मनक़बत हिननि खां ॿुधूं ऐं पोइ हिन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं।
میں تو پنجے تن کا غلام ہوں، میں تو پنجے تن کا غلام ہوں، اور مجھے عشق ہے تو خدا سے ہے، مجھے عشق ہے تو رسول سے، یہ کرم ہے زہرا بطول کا، میرے منہ سے آئے مہک صدا، جو میں نام لوں تیرا جھوم کے، میں تو پنجے تن کا غلام ہوں، میں تو پنجے تن کا غلام ہوں، اور مجھے عشق سے وہ سمن سے ہے، مجھے عشق سارے چمن سے ہے، مجھے عشق ان کے وطن سے ہے، مجھے عشق ہے تو علی سے ہے، مجھے عشق ہے تو حسن سے ہے، مجھے عشق ہے تو حسین سے، مجھے عشق شاہ زمن سے ہے، میں تو پنجے تن کا غلام ہوں، اور ہوا کیسے تن سے وہ سر جدا، جہاں عشق ہو وہی کربلا، ہوا کیسے تن سے وہ سر جدا، جہاں عشق ہو وہی کربلا، میری بات نہیں کی بات ہے، میرے سامنے وہی ذات ہے، وہی جن کو شیر خدا کہیں، جنہیں باب صلی اللہ کہیں، جنہیں باب صلی اللہ کہیں، وہی پختہ ہے، میں تو خام ہوں، میں تو پنجے تن کا غلام ہوں، میں تو پنجے تن کا غلام ہوں۔ سبحان اللہ سبحان اللہ، اللہ سائیں یہ آوازوں سلامت رکھے۔ ناظرین تر بریک جو ٹائم تھو ہے، صفا ننڈو وقفو ہے، ونجو केॾांहुं मना ॾिसंदा रहिजो धरती टीवी। हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री, लॻे माठ मेरुन खे डूंगर पवन ॾरी, वञनि वण ॿरी ओभड़ उभरे कीन की। भलीकार चवंदासीं सभिनी देशवासियुनि खे हिकु दफ़ा ॿीहर। ऐं लतीफ़ सरकार जो हिकिड़ो अजीब इश्क रहियो आहे अहले बैत सां, सुर केॾारो तव्हां पूरो खणी ॾिसो त उन सुर में, उन सुर जे लफ़्ज़नि में, उन दास्तान में करबला खे कीअं ॾिसनि था, कीअं बयानु कनि था। ऐं हिकिड़ो अजीब हिकिड़ी असांजे लाइ सिंध वासियुनि जे लाइ वॾी सादत मंदी जी ॻाल्हि आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम उते फरमाइनि था त मूंखे सिंध वञणु ॾियो, पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कनि था त मूंखे सिंध वञणु ॾियो, त इहा वॾी सादत जी ॻाल्हि आहे। ऐं साॻी रीत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे, पाण फरमायो मूंखे सिंध मां थधी हीर अचे थी, थधी हवा अचे थी।
ऐं इहा जेका हिकिड़ी निस्बत आहे असां उते जेके बि माण्हू अॼु रहूं था सिंध में असांजे लाइ बाइसे फ़ख़्रु बि आहे, असांखे हिन ॻाल्हि ते ॾाढो गुरूर बि आहे, फ़ख़्रु बि आहे त इमाम ऐं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे असांजी धरती खे ईअं यादि कयो छो त हीअ अमन जी धरती रही आहे। हिते जा जेके सफ़ीर जेके असांजा औलिया अकराम गुज़रिया आहिनि उन्हनि पंहिंजी शाइरियुनि में उन्हनि पंहिंजे लफ़्ज़नि में छो त मौला काइनात मौला अली सलाम फरमायो त लफ़्ज़ दुनिया जी सभु खां ताक़तवर तरीन शइ आहिनि, त उहे लफ़्ज़ जेके आहिनि उन सां करबला जी सना बि कई, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सना बि कई ऐं अहले बैत जी सना असांजा जेके औलिया अकराम गुज़रिया आहिनि हिन धरती जा, छो त हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे, हिते जा जेके बि औलिया अकराम गुज़रिया आहिनि उन्हनि पंहिंजी हमेशह पंहिंजी अहले बैत जी ऐं पंहिंजी धरती असांजी धरती बिलख़ुसूस उन्हनि जी सना कई आहे। ऐं मौला अली सलाम जो फरमान बि यादि अचे थो, पाण फरमायूं त इल्म जो सिजु सिंध खां उभिरे थो, छो त ही पहिरीं जॾहिं ही दुनिया ठही उन खां पोइ 1400 साल अॻु में सिंध ऐं हिंद ॿ जॻहूं हुयूं ऐं हिन सिंध हिन खिते खे इमाम जेको इल्म जो दर आहे उहो फरमाए थो त इल्म जो सिजु सिंध खां उभिरे थो, त असांजे लाइ इहा सिंध वासियुनि जे लाइ वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ लतीफ़ साईं जेको हिते रहियो ऐं उन असांखे जेका सिखिया ॾिनी, जीअं शिराज़ बि कुझु देरि अॻु में उन्हनि जे बैत सां शुरूआति कई, मां बि हर प्रोग्राम उन्हनि जे बैत सां शुरूआति कंदी आहियां, छो त हीउ सुर केॾारो जेको आहे हिकिड़ी क़ीमती मां सम्झां थी त अहिड़ो सुर आहे, हिकिड़ी क़ीमती शइ आहे जेका असांखे सम्झणु खपे, असांजे ॿारनि खे उनजो मफ़हूम ऐं मक़सदु अंडरस्टैंड करणु खपे, सम्झणु खपे इल्म में, छो त इल्मु विरहाइण सां वधंदो आहे। इन करे असांजी बि इहा कोशिशि आहे त उलमा अकराम खे हिते घुराए असां उहो इल्मु हासिलु करियूं, जंहिंजी मुंहिंजे ख़्याल सां त का तकमील न थियणु खपे ऐं उहो इल्मु जेको आहे वधंदो ई रहे। त अॼु वारो जेको प्रोग्राम बिलख़ुसूस असां बीबी सकीना जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं, त अलामा साहिब असां सां गॾु आहिनि। मुंहिंजो ॿियो बि सुवालु बीबी सकीना जे हवाले सां आहे, बीबी ते जेके मसाइब गुज़रिया आहिनि, असां हिकिड़े पासे सभिनी खे शौदा खे ॾिसूं था, हिकिड़े पासे 4 वरियनि जी नंढड़ी न्याणी खे इमाम हुसैन जी न्याणी खे ॾिसूं था जंहिंसां उन्हनि खे बेनता मोहबत आहे, छा फरमाईंदा उहे मसाइब, उहे तकलीफ़ूं, उहे वालियूं, उहा दामन में जेका बाहि लॻल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहल बैत जे घर मां चाहे बच्चो हुजे, चाहे ॿार हुजे, चाहे जवान हुजे, चाहे ज़ईफ़ हुजे, हर शख़्स असांजे लाइ मशअले राह आहे। बेशक असांखे राह हिदायत ॿुधाइण जे लाइ अहल बैत जे घर जी अज़ीम ऐं बहितरीन चूंड ऐं अज़ीम ऐं बहितरीन किरदारु जेको दर्जे कमाल ते आहे। हज़रत इंसान खे अगरि तौहीद सिखणी आहे त बि दरवाज़े अहल बैत, हज़रत इंसान खे अगरि ख़ुदा खे गफ़ूर रहीम ॾिसणो आहे तॾहिं बि दरवाज़े अहल बैत, ऐं अगरि ख़ुदा जो इल्मु हिल्म ऐं सभु कुझु ज़ुहूर ज़ाहिर तौरु ॾिसणो आहे तॾहिं बि दरवाज़े अहल बैत। ऐं ख़ासि तौर ते इन मक़ाम खे चइबो आहे करबला, जेको मारिफ़त इलाहिया जो गंजीनो हज़रत इंसान खे अता करे थी जेका शइ, उन शइ जो नालो आहे करबला। ठीकु आहे, बिल्कुलु करबला अज़ीम तरीन मारिफ़ इलाहिया जो ख़ज़ानो आहे जेको हज़रत इंसान खे ॿुधाए थो। उन मां अहल बैत जे घर जो हिकु नंढड़ो ॿारु 4 सालनि जी या 7 सालनि जी या 5 सालनि जी या 3 सालनि जी 4 रिवायतूं जनाब सैयदा सकीना जे लाइ, छो त जनाब फ़ातिमा सुग़रा बि जनाब सैयदा सकीना खे ई चयो वेंदो हो, ऐं पुराणे ज़माने में हज़रत इमाम हुसैन साहब जूं हिकायात इन में शामिल आहिनि त फ़ातिमा सुग़रा जनाब सैयदा सकीना खे ई चयो वेंदो। 4 साल जी उमिरि खणी अचो, लेकिन एॾो मारिफ़त भरियो ख़ुतबो इन में दरबार कूफ़ा में जनाब सैयदा सकीना जो एॾो मारिफ़त भरियो ख़ुतबो, जॾहिं इब्न ज़ियाद इहो चयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सरे अतहर जी बेअदबी करे हिन कमीने मज़लूम करबला जे ज़ुल्फ़ मुबारकनि में हथु विधो। हाणे उते मज़लूम करबला जी भेण आहे जंहिंजो नालो ज़ैनब कुबरा आहे, हेॾा मज़लूम करबला जी उहा 4 साल न्याणी आहे जन पंहिंजे बाबे जे सरे मुबारक सां जॾहिं इहा ॻाल्हि ॾिठी त इब्न ज़ियाद खे जनाब सैयदा ज़ैनब रोकियो, कमीना मुंहिंजे भाउ जी तौहीन न कर, त उन ते जेको आहे सो इब्न ज़ियाद इहो जुमिलो चयो त क़तलहुल्लाह, तुंहिंजे भाउ खे अलाह क़तलु कयो।
उन ते जनाब सैयदा सकीना इब्तिदा कई ख़ुतबे जी। ऐं उहो छा ख़ुतबो आहे? 4 सालनि जी न्याणी, उन जी मारिफत ॾिसो, उन जी कमाल तरबियत ऐं महारत ॾिसो। जनाब सैयदा सकीना फरमाए थी त मां हम्द कयां थी उन ख़ुदा जी रेत जे ज़र्रनि जे बराबरि ऐं संग रेज़ा यानी जेके नंढड़ा नंढड़ा पत्थर हूंदा आहिनि न उन्हनि जे बराबरि मां ख़ुदा जी हम्द कयां थी, सलातो सलाम दुरूद पढ़ां थी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ते जेको अल्लाह जो नबी आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। ऐं उन खां पोइ दुरूद व सलाम उन हस्तीअ ते जंहिं हस्तीअ खे अल्लाह जे रसूल पंहिंजो नाइब बणायो, यानी मुंहिंजो ॾाॾा हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम। उन खां पोइ जनाब सैयदा सकीना हिकु दफ़ो दरबार कूफा में नज़र फेराए करे इहो जुमिलो चयो त अय्युहल मकरतु, ऐं अहले मकरो फ़रेब धोखे वारो, तव्हां मुंहिंजे बाबा खे ख़त बि लिखिया, तव्हां मुंहिंजे बाबा खे घुरायो बि, ऐं तव्हां महिमान क़त्ल बि कया। इब्न ज़ियाद जो धोखो हुजे या तव्हांजो धोखो हुजे, कंहिंजो बि न हलंदो। इब्न ज़ियाद जॾहिं इहा कैफ़ियत ॾिठी त हीअ थोरो इनखे ख़ौफ़ अची वियो। जनाब सैयदा सकीना अञा 4 जुमिला अॻियां मस चया त अहल कूफा जो ज़मीर जाॻियो, पर उन वक़्तु ज़मीर जाॻण जो फ़ाइदो न हो, छो त ख़ानवादे रिसालत पसे पुश्त उहे बीबियूं जेके कॾहिं घर खां ॿाहिरि न निकितियूं, जंहिंजे तलफ़ुज़ जो आवाज़ु उन्हनि जे वालिद साहब बि न ॿुधो। जनाब सैयदा ज़ैनब जे लाइ छा ॻाल्हि आहे त जॾहिं जनाब मौलाए काइनात घर में ईंदा हुआ न त जनाब सैयदा ज़ैनब पुश्ते फ़ातिमा ते वञी इहा ॻाल्हि चवंदी हुई त अम्मा मूंखे भउ थो थिए त मतां मुंहिंजो बाबो मुंहिंजो आवाज़ु ॿुधे या मतां मुंहिंजो बाबे जी नज़र मुंहिंजे पाछे ते पइजी वञे। एॾी परदादार बीबी, पर उन वक़्तु ज़मीर जो झंझोड़जणु को फ़ाइदो न हुयो, छो त उहा मस्तूर, उहा ख़ातून जन्नत जी धीअ बेचादर दरबारुनि ऐं बाज़ारुनि में अची चुकी हुई। अच्छा, उन खां पोइ जॾहिं कूफिन जो ज़मीर झंझोड़ियो, उन्हनि खे ख़बर पई त हिननि केतिरो वॾो गुनाह कयो आहे। यानी 4 या 5 जुमिलनि में अहल कूफा खे पंहिंजे ग़लतीअ जो अहसासु ॾियारणु ऐं उन्हनि खे जाॻाइणु, उन्हनि खे इन लाइक़ु करणु त हाणे का तौबा कयो, हाणे कंहिं पासे वञो। पर मज़लूम करबला जे क़त्ल जी माफ़ी आहे ई कोन, छो त ख़ुदावंद मुतआल हज़रत मूसा ते वही नाज़िल कई। हज़रत मूसा हिकु गुनाहगार जी सिफ़ारिश खणी विया। हीअ इन में हदीस कुदसिया में आहे। हदीस कुदसिया में शेख वसाइल शिया जो जेको मुअल्लिफ़ आहे उहो लिखे थो त हज़रत मूसा ते अल्लाह पाक वही नाज़िल कई त ऐं मूसा जंहिंजे लाइ बि तूं माफ़ी घुरे, जेको पहाड़नि जेतिरो गुनाहगार हुजे उनखे माफ़ कंदुसि, पर यादि रख मूसा मां कॾहिं बि कातिलाने इमाम हुसैन खे माफ़ न कंदुसि। न वाक़े करबला थियो आहे, न कुझु थियो आहे, उन जे बावजूदि हज़रत मूसा जे ज़माने में हज़रत मूसा खे ख़ुदा वही थो करे, यानी मुस्तक़बिल जी ख़ुदावंद मुतआल वटि इल्मु हुयो, छो त उनजो कलम हतमी आहे। त इते जनाब सैयदा सकीना जी मारिफत ॾिसो, ख़ुदा जी तौहीद बि बयानु करे थियूं वञनि, सलातो सलाम बि पढ़ी थियूं वञनि ऐं ज़मीर खे झंझोड़े बि वञनि थियूं। वॾा वॾा बुज़ुर्ग वेठा, जनाब सैयदा सकीना जॾहिं क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं, वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जूइ व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। 4 सालनि जी मासूम क़ुरान जूं मुकमल आयतूं पढ़ी करे ॿुधाए थी त हर मुसीबत में क़ुरान खे न छॾिजो, हर मुसीबत में ख़ुदा सां राज़ो न्याज़ न छॾिजो, हर मुसीबत में ख़ुदा जी नमाज़ न छॾिजो। इहो दर्स जनाब सैयदा सकीना जी इन ज़िंदगीअ मां असांखे मिले थो। एॾी मुसीबत जे बावजूदि बाबा जो क़त्ल ॾिठो, जनाब अली असगर जो बेगुनाह क़त्ल ॾिठो, हिकु न 3 दफ़ा जनाब अली असगर जो क़त्ल, असगर मासूम जो क़त्ल 3 दफ़ा, यानी हर मज़लूम जो क़त्ल 1 दफ़ा, जनाब अली असगर जो क़त्ल 3 दफ़ा। छो?
जनाब सैयदा सकीना ये सब ॾिसण जे बावजूद रिवायतूं लिखनि थियूं का बि अहिड़ी नमाज़ न आहे जंहिं नमाज़ में जनाब सैयदा ज़ैनब सां गॾु जनाब सैयदा सकीना जी आवाज़ न आई हुजे। पाबंदे सलासल शाइर इन ते ईअं बि बयानु करे थो, इन्हनि जेका तव्हां सॼो बयानु करे विया आसान अल्फाज़ में, शाइर बि ईअं चवे थो त करबल के बाद थी तो फना लाज़मी मगर दुनिया बराए मातम हुसैन रह गई। जी जी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ ही शायदि अल्लाह साईं दुनिया बाक़ी रखी या बचाई हक़ ऐं सच जे हवाले सां। ऐं तमामु वॾी ॻाल्हि आहे हज़रत अली अस्कर अलैहिस्सलाम जे तव्हां ज़िक्र कयो त उन्हनि खे जॾहिं शहीद करण जे लाइ इमाम पाणी उन्हनि खे पियारण जे लाइ खणी आया हुआ पंहिंजे ॿिन्ही हथनि में 6 महीननि जो फ़र्ज़ंद इमाम जो, ऐं उनखे जॾहिं खणी आया त जेका फ़ौज हुई साम्हूं उन्हनि में बि माण्हू हैरान थियण लॻा, छो त काफ़ी अहिड़ा माण्हू हुआ 36 मुल्कनि जी फ़ौज हुई त उन्हनि खे ख़बर ई कोन हुई त असां जंग करियूं कंहिंसां पिया। उन्हनि सिर्फ़ु मालो ज़र जे लाइ जंग कई पे, पर उन्हनि खे उन महिल ख़बर न हुई त ही फ़र्ज़ंद रसूल सां असां जंग करे रहिया आहियूं, ही नबी जे बच्चनि खे शहीद करे रहिया आहियूं। त उन महिल हिकिड़ो मुंतशिर थियण लॻो जेको लश्कर हो, त हुरमिला उते तीर हयो ऐं इमाम में हज़रत अली अस्कर खे मासूम ॿार खे, ऐं उहो तीर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हथ मां बि पेवस्त थी वियो। रिवायतुनि में आहे ॾाढी ईज़ा ऐं तकलीफ़ जी ही दास्तान इमाम जी, उन्हनि जे घर वारनि जी ऐं बीबी सकीना जी अॼु ॻाल्हि ॿोल हले थी, उन्हनि जे हवाले सां अलामा साहब ॾाढो सुहिणो बयानु फ़रमायो। चाहियां थी त बासित अली असां सां गॾु आहिनि त असां बीबी सकीना जे हवाले सां हिकिड़ो नोहो ॿुधूं ऐं पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। सलाम से पहले मकबत के 2 शायरों को समाधान देना। हुसैन बाटे रहे हैं निजात ले जाओ, हुसैन बाटे रहे हैं निजात ले जाओ, कुछ आंसुओं के वज़न कायनात ले जाओ, हुसैन बाटे रहे हैं निजात ले जाओ, ये करबला है ये मौजिज़े नुमा की बास्ती है, ये करबला है ये मौजिज़े नुमा की बास्ती है, कफन में इसे के लपेटो हयात ले जाओ, हुसैन बाटे रहे हैं निजात ले जाओ। बर मोहम्मद वाले बेत मोहम्मद बुलंदतर सलावत सलाम कीजिए मोहम्मद व आले मोहम्मद। कैद तन्हाई में केती है सकीना रोकर, कैद तन्हाई में केती है सकीना रोकर, मेरी आगोश में दे दो न मेरा बकसर, हर सितम शाम गरीबा का सुनाओ तुम है, हर सितम शाम गरीबा का सुनाओ तुम है, दश्त में रोती रही बाबा तुम्हारी धूप पर, कैद तन्हाई में केती है सकीना
چلتے ناکے سے گری بالی سکینہ تیری، چلتے ناکے سے گری بالی سکینہ تیری، مارے ڈالے گا مجھے بابا یتیمی کھاڑے، قید تنہائی میں کہتی ہے سکینہ رو کر، میری آگوش میں دے دو نہ میرا بابا کسے، شمر نے مارا مجھے جب بھی پکارا ہے تجھے، شمر نے مارا مجھے جب بھی پکارا ہے تجھے، بولے نہ پاؤں گی میں ظلم و ستم کا منظر، قید تنہائی میں کہتی ہے سکینہ رو کر، میری آگوش میں دے دو نہ میرا بابا کسے، بیریدہ آل ابا شام کے بازاروں میں، بیریدہ آل ابا شام کے بازاروں میں، نوکے نیزہ پہ چری بنت علی کی چادر، قید تنہائی میں کہتی ہے سکینہ رو کر، میری آگوش میں دے دو نہ میرا بابا کسے، سر مبارک کو لیے بولی سکینہ واسطے، سر مبارک کو لیے بولی سکینہ واسطے، کون امداد کرے کوئی نہیں ہے یاور، قید تنہائی میں کہتی ہے سکینہ رو کر، میری آگوش میں دے دو نہ میرا بابا کسے، بر محمد وال بیت محمد بلندتر صلوات۔ मसाइब जी ही दास्तान अञा जारी ऐं सारी रहंदी, वञिजो केॾांहुं न ॾिस न रहिजो धरती थी। का चंदासीं हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी घर भातियुनि खे देश वासियुनि खे ऐं प्रोग्राम स्पेशली बीबी सकीना सलामुल अलैहा जे हवाले सां, छो त अॼु 6 मुहर्रम जो ॾींहुं आहे, इन ॾींहं खे निस्बत इन ॾींहं ते हर जॻह ते हर जाइ ते बयानात में मजलिसुनि में नोहनि में बीबी खे सलाम पेश कयो वेंदो, उन्हनि खे यादि कयो वेंदो आहे ऐं उन्हनि जी क़ुर्बानीनि खे यादि कयो वेंदो आहे। अहले बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके एहसान आहिनि उम्मत जे मथां, इंसानियत जे मथां, इंसाननि जे मथां,
उहे कॾहिं बि तव्हां क़यामत सां लाहे नथा सघूं, पर उन्हनि जी सनाह करे, उन्हनि खे यादि करे ऐं पंहिंजे बचनि खे उन्हनि जी क़ुर्बानीनि जे हवाले सां आगाह करे ॿुधाए असां कुझु न कुझु हासिलु ज़रूरु करे सघूं था। उहो हासिलु असां हिकिड़ो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जे अहल बैत जी मोहबत असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे। ऐं मां सम्झां थी त अगरि असां उन्हनि खे हाज़िर और नाज़िर सम्झूं त हीअ जेके तकलीफ़ूं ऐं पीड़ाऊं अहल बैत सॼे वक़्त में ॾिठियूं आहिनि, इवन वेंदे हज़रत इमाम महदी ताईं जेके तकलीफ़ूं जेके पीड़ाऊं उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में सठियूं आहिनि, बर्दाश्त कयूं आहिनि, अॼु असां जॾहिं निसाबनि में पंहिंजे ॿारनि खे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाईंदा आहियूं, सम्झाईंदा आहियूं, पढ़ाईंदा आहियूं, त उन वक़्तु इहा असांजी मुंहिंजे ख़्याल सां थोरी कोताही आहे त नंढे ॿार जी तव्हां जॾहिं तरबियत करियो था त उनजी तरबियत में तव्हां उहो अंसर, उहो इश्क अगरि तव्हां न विझंदव, उनखे सेखारींदव न, पढ़ाईंदव न, त हिकिड़ो त आहे त इल्मु वारनि जे लाइ क़ुर में निशानियूं आहिनि त उहे वॾा थी करे इल्मु हासिलु कनि था, पढ़नि था ऐं तहक़ीक़ कनि था। हर ज़ी अक़्ल इंसान जेको उन ते तहक़ीक़ फ़र्ज़ु आहे, उहो त ठीकु आहे, पर उन सां गॾु तरबियत बि एतिरी ई अहमियत रखे थी जेतिरी तालीम रखे थी। त तरबियत इलाही ज़रूरी आहे, पंहिंजे ॿारनि खे सम्झाइणु, पढ़ाइणु ऐं उन्हनि खे ॿुधाइणु त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मान ऐं मर्तबो छा आहे। सिर्फ़ु एतिरो न आहे त तव्हां कलमो पढ़ो आहे उहो काफ़ी आहे, एतिरो न आहे, उन्हनि खे वरी हाज़िर नाज़िर सम्झणो आहे। यकीन कयो असां जॾहिं उन्हनि खे हाज़िर नाज़िर सम्झंदासीं त असां खोड़ गुनाहनि खां, ग़लतियुनि खां बची वेंदासीं। पोइ असां का बि शइ तोरींदासीं त सही तोरींदासीं, असां किथे हूंदासीं त ख़यानत कोन्ह कंदासीं, गीबत कोन्ह कंदासीं, असां हर जॻह ते इहो महसूसु कंदासीं त असांजी शेरक जे वेझो अलाह साईं आहे, उहो असांखे ॿुधे पियो, असांखे ॾिसे पियो ऐं हज़ूर अकरम असां सां गॾु आहिनि, त उहो उन सां असां बची सघंदासीं मुख़्तलिफ़ जेके गुनाह आहिनि उन्हनि खां। त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ॻाल्हि हुई हक़ ते बीहण जी, उनखां पोइ मौला अली अलैहिस्सलाम जी जेका ॻाल्हि हुई हक़ ते बीहण जी, इमाम हसन जेके इमाम हुसैन जा बि इमाम आहिनि, इमाम हसन जेके भाउ आहिनि इमाम हुसैन जा, उन्हनि जी बि हक़ ऐं सच ते बीहण जी ॻाल्हि हुई। ऐं उनखां पोइ जेका इहा दास्तान, इहा ॻाल्हि सॼी इमाम हुसैन ताईं पहुती, इमाम हुसैन खां नई ॻाल्हि कोन्ह कई हुई, इहा उहा ई हक़ जी ॻाल्हि हुई जेका मौला अली अलैहिस्सलाम कई, उन्हनि मुख़्तलिफ़ जंगूं विढ़ियूं आहिनि, इस्लाम जे लाइ खटियूं आहिनि, ऐं हिननि बि उहा ई साॻी ॻाल्हि कई आहे। तख़्तो ताज जी का जंग न आहे, हीअ हिकिड़ी ज़ुल्म जी हिकिड़ी जेका करबला हिकिड़ी दास्तान आहे, ऐं इन ज़ुल्म जी दास्तान में इमामनि जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उहे अॼु रायगा न आहिनि बियूं, उहे कॾहिं बि न वेंदियूं, छो त इहो अलाह जो हिकिड़ो वाइदो आहे त तव्हां असांजो ज़िक्र कयो असीं तव्हांजो ज़िक्र कयूं था, तव्हां असांखे यादि कयो असीं तव्हांखे यादि कयूं था। ऐं उहो जे अलाह उहो रब्बुल आलमीन जेको आलमीन जो रब आहे, मालिक आहे, पालणहार आहे, ख़ल्क़ कंदड़ आहे सॼी काइनात खे, उन असांखे वर्जाए वर्जाए क़ुर शरीफ़ में सम्झायो, ॿुधायो, सेखारियो। बेसिकली मौला अली सलाम इहो फरमायो त दुनिया जी सभ खां जेका बदतरीन मख़लूक आहे उहो मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ केरु आहे? असां सम्झूं था त उहे माण्हू जेके करबला में मौजूदु आहिनि, उहे अज़ान बि पढ़नि पिया ऐं उते शहीद वरी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोटे खे कनि था। इहे मुनाफ़िक़ आहिनि, उहे मुनाफ़िक़ आहिनि माण्हू जेके कलमूं पढ़नि था पर उहो उन्हनि जो एतिक़ाद ऐं ईमान इहो न आहे त हज़ूर पाक मौजूदु आहिनि। इहा मुनाफ़िक़त जेका असांखे छॾणी पवंदी, तॾहिं ई असां इमामनि जी जेका सिख्या आहे उन ते अमल करे सघंदासीं। त मां चाहियां थी त हिन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइजे ऐं अॻिते असां वधाईंदासीं। मां चाहियां थी मनक़बत हिकिड़ी ॿुधी वठूं तव्हां खां, नोहो ॿुधूं। असांखे नोहा ख़्वान आहिनि, असांजा भाइर असांखे हिते जॉइन कयो अथनि। तहज़ीब अहमद असां सां गॾु आहिनि, तहज़ीब असांखे जॉइन कयो, चाहींदसि तहज़ीब जे नोहे खां असां हिन सेगमेंट जो आगाज़ कयूं। जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा हर तमाचे पे सकीना ने, हर तमाचे पे सकीना ने पुकारा बाबा, जब मुझे
مجھے بالوں سے پکڑ کے تماچے مارے، مجھے بالوں سے پکڑ کے تماچے مارے، میں نے سرشمر سے مانگا جو تمہارا بابا، جب مجھے آپ کے قاتل نے ہے مارا بابا، ارے وہ جو درا اپنے تحفے میں مجھے بخشے تھے، وہ جو درا اپنے تحفے میں مجھے بخشے تھے، ان کو بے دردی سے ظالم نے، ان کو بے دردی سے ظالم نے اتارا بابا، جب مجھے آپ کے قاتل نے ہے مارا بابا، ارے آپ کے سینے پہ آرام سے سونے والی، آپ کے سینے پہ آرام سے سونے والی، سو کے اب خاک پہ کرتی ہے گزارا بابا، جب مجھے آپ کے قاتل نے ہے مارا بابا۔ جزاک اللہ۔ بی بی سکینہ سلام اللہ علیہا نے جب دربار میں وہ آئی ہیں بی بی زینب اور باقی دیگر لشکر جو ہے اس کے ساتھ، تو وہاں پہ یزید سے وہ کہتی ہیں کہ مجھے بابا کا سر دے دو، جو یہ پڑھ رہے تھے ابھی، جی جی، یہ کیسے یہ واقعہ ہوا ہے؟ جب یہ لٹا ہوا قافلہ اور اسیروں کا قافلہ جیسے ہی پہنچا ہے دربار میں، مختصراً بیان کروں گی، دربار میں پہنچا ہے، ایک مرتبہ یزید جو اپنے تخت پر بیٹھا ہوا تھا، ساتھ اس کی بیٹی بھی بیٹھی ہوئی تھی، ایک مرتبہ یزید کہتا ہے کہ سکینہ کون ہے؟ ایک مرتبہ ہجوم میں بیویوں کے ہجوم سے جناب سکینہ سلام اللہ علیہ جو ہے درمیان میں یعنی سامنے آ کر کھڑی ہوتی ہیں کہ میں ہوں، میرا نام ہے سکینہ اور میں ہوں سکینہ۔ ایک مرتبہ جیسے ہی یزید ہنستا ہے تخت پہ بیٹھے ہوئے اور کہتا ہے کہ بھئی وہ تشت لے کر آؤ کہ جس تشت میں خرمے ہیں، جناب سکینہ کو خرمے بہت پسند تھے۔ ایک مرتبہ تشت طلا آیا ہے اور کپڑے سے ڈھکا ہوا تھا، خان ڈھکا ہوا تھا۔ ایک مرتبہ جیسے ہی 4 سالہ سکینہ نے دوڑنا شروع کیا، ایک مرتبہ اپنی جانب ایک سمت کھڑی ہیں، ایک مرتبہ تشت طلا آ رہا ہے، تشت طلا سے جیسے ہی کپڑا اٹھایا گیا تو کیا دیکھا 4 سالہ سکینہ نے؟ کیا دیکھا کہ تشت طلا میں امام حسین عالی مقام کا کٹا ہوا سر رکھا ہوا۔ اب جیسے ہی باپ کا سر بچی نے دیکھا، ایک مرتبہ دوڑنا شروع کیا، جس سمت جا رہی تھی، سر کی جانب دوڑتی ہوئی شہزادی جا رہی تھی، ایک مرتبہ سر کو ہٹا لیا گیا۔ شہزادی اس طرح سے دربار میں بیٹھ گئے، دو زانو ہو کر کے ایڑیاں رگڑنے لگی۔ شہزادی نے جس وقت سے باپ کا تشت طلا میں سر دیکھا تھا نا تو سکون نہیں ملتا تھا۔ ایک مرتبہ زندان میں آ گئے، سارے گھرانے سب گھر والوں کے ساتھ زندان میں، مختصر بیان کروں، زندان میں آ گئی ہیں، لیکن وہ رات شہزادی سے کاٹی نہیں گئی کہ جب سے وہ باپ کا سر دربار میں دیکھ کر آئی تھی۔ ایک مرتبہ یزید کے سونے میں نیند میں خلل پڑا، اس نے حکم دیا کہ شہزادی کے لیے یعنی سکینہ کے لیے ایک علیحدہ زندان بنایا جائے۔ علیحدہ زندان 7 دروازے تھے زندان شام کے، علیحدہ زندان بنایا گیا اور شہزادی کو زندان میں قید کیا گیا۔
قید کرنے کے بعد ان کی شہادت وہاں پہ ہوئی ہے. علامہ صاحب شہادت جے بی بی جی انہیں کی بیان کرنا تھا. اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین. بیسیکلی جناب سیدہ سکینہ سلام اللہ علیہ جے کردار کے ॾिसजे त کربلا ऐं शाम जे ذکر खां बग़ैर असांजो दीन इस्लाम मुकमिल आहे ई कोन. करबला ऐं शाम जे ذکر खां बग़ैर असांजे दीन जूं मस्जिदूं मस्जिद ज़ुरार त बणिजी सघनि थियूं पर हक़ीक़ी इबादत ख़ुदा जो मर्कज़ नथियूं ठही सघनि. जनाब सैयदा सकीना इन तमामु दीनी मशाकिल में जेको अज़ीम ऐं कठिन ऐं मुसीबत ज़दा तरीन मरहलो ॾिठो उहो छा आहे? उहो करबला खां शुरू थो थिए बाबा जी शहादत खां. उहो का बि अहिड़ी तकलीफ़ न आहे. अगर तकलीफ़ का सख़्त ऐं ख़तरनाक तकलीफ़ आहे जंहिं 4 सालनि में जनाब सैयदा जी सकीना जी कमर ख़म करे छॾी, झुकाए छॾी. 4 सालनि जी उमिरि में जेका सैयदज़ादी कमर ख़म थी वई, ज़ईफ़ा वांगुरु थी वई, उन सैयदा खे कहिड़ी मुसीबत पहुती. और मुसीबत ॿी न आहे. इंसान जॾहिं कंहिं मुसीबत ते रोअंदो आहे, दिलि खोले रोअंदो आहे, उन जा ॾुख ऐं ॾोझरा निकिरी वेंदा आहिनि. पर जेको इंसान घुटिजी घुटिजी ऐं रोअंदो आहे न, जेको इंसान ईअं सम्झो हिॾकियूं भरे रोअंदो आहे, जंहिंजो आवाज़ु ॿाहिरि न निकिरे रोअण जो न, उहो इंसान जल्दी उन ते ॾुख असर करे वेंदो आहे. उन इंसान खे जल्दी. ऐं जनाब सैयदा किथे किथे कहिड़ी कहिड़ी जॻह ते मां छा बयानु कयां, मुंहिंजे लफ़्ज़नि में एतिरी कुदरत न आहे, लेकिन तज़कुरनि मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां तव्हां सां. जनाब सैयदा सकीना खे जॾहिं ख़बर पई, जॾहिं कंहिं धीअ खे ख़बर पए न त मुंहिंजो बाबो शहीद थी वियो आहे, मुंहिंजे बाबे जो सर धड़ खां जुदा थी वियो आहे, सर कलम थी वियो आहे, त उहा धीअ कीअं रोअंदी बाबा ते? उनखे कीअं रोअणु खपे? पर तारीख़ लिखियो आहे जीअं सादात रोअनि पिया, कमीना मथां ताज़ियाना पिया हणनि सैयदज़ादनि खे, त आवाज़ न अचे. जीअं जीअं ताज़ियानो लॻे पियो, जनाब सैयदा ज़ैनब खे बि ताज़ियाना लॻा. ॾिसो जनाब सैयदा ज़ैनब खे त सर मुबारक में ताज़ियाना लॻा. जनाब सैयदा सकीना खे कमर मुबारक पुश्ते मुबारक ते ताज़ियाना हणंदा रहिया त न रोइजो. यानी का भेण भाउ जे लाश तां ईअं गुज़री वञे ॼण कुझु लॻंदो ई कोन्हे. ईअं भाउ जी लाश ऋण पट में पई आहे, ईअं गुज़री वञे उहा भेण बग़ैर रोअण जे, बग़ैर कंहिं करण जे. छा थींदो? 2 शयूं थींदियूं. या त उहा भेण मरी वेंदी, अगरि जे मरंदी न त जनाब सैयदा ज़ैनब जी शक्ल में नमूने अमल ज़रूरु थींदी. ऐं जनाब सैयदा सकीना दरबार शाम ताईं जेसीं ताईं आयूं आहिनि न, उन में 2-3 दफ़ा जनाब सैयदा सकीना किरी पई, उठ तां किरी पई. हाणे मासूम 4 सालनि जी बग़ैर कजावे जे उठ हुजे, उन ते जेको आहे सो मासूम खे ईअं वेहारे छॾिजे त बाबा उठ जे कोहान में हथ विझी तव्हां वेही रहो, तव्हां शाम ताईं ईअं ई हलंदव. इमाम सैयद सजाद खे त ईअं कयो न त गले में तो कोहियो, पेरनि में जेका ॿेड़ी हुई उहा उठ जे पेर खां फिरी करे, पेट खां फिरी करे जनाब सैयद सजाद जे ॿिए पेर ताईं पहुचे पई. जनाब सैयद सजाद जी इहा हालत हुई. जनाब सैयद सजाद वॾा बि हुआ, उठ जे कोहान ते हथ बि विझी सघनि पिया. जनाब सैयदा सकीना बग़ैर रसीअ जे, फ़क़ति उठ जे कोहान ते बग़ैर कजावे जे, ऐं उठनि खे भॼाइण ज़ुल्म जी इंतिहा. जनाब सैयदा सकीना शाम जे सफ़र में 2-3 दफ़ा किरी पई त हिकु दफ़ो कंहिंखे मोकिलियनि, पहिरियों दफ़ो मोकिलियनि शिमर इब्न ज़िलजोशन खे, जेको जनाब सैयदा जे बाबे जो क़ातिल आहे, इमाम मज़लूम करबला जो, उनखे मोकिलियनि. इहो एॾो कमीनो आहे बुग़्ज़ हुसैन में जो हू चाहे पियो त जेतिरो ॾुख मां चाहियुमि एतिरो हुसैन जे ख़ानदान खे ॾेई सघंदुमि. परे खां ताज़ियानो लहराईंदो अचे थो. जनाब सैयदा सकीना चयो ख़ुदा मुंहिंजे क़रीब न अचिजां, मां सैयदज़ादी आहियां, मुंहिंजे सर ते चादर कोन्हे का. 4 सालनि जी मासूम आहे, मुकल्लफ़ बि न आहे.
पर्दे जी ख़बर बि न आहे, लेकिन उन जे बावजूदि केतिरो अहसासु आहे जनाब सैयदा सकीना खे, पर उन जे बावजूदि ही कमीनो अचे थो जनाब सैयदा सकीना खे फ़क़ति इन जे करे त उठ तां किरी छो आहे। जनाब सैयदा सकीना इहो चवंदी रही त मां पाण न किरी हां, मुंहिंजा हथ छॾाइजी विया आहिनि। जॾहिं को मासूम हथ जोड़े चवे त मां पाण न किरी हां, मुंहिंजा हथ छॾाइजी विया आहिनि, उन जे बावजूदि को ज़ालिम अगरि उन मासूम खे ताज़िया न हणे, वाक़ई हिकु अज़ीम मरहलो आहे। इन खां बाद में ज़जर बिन कैस खे मोकिलियनि। हिन जी त औलाद अलीअ सां एतिरी अदावत ही जो ही कमीनो ज़जर बिन कैस इहो चवंदो हुयो, कूफ़े में ई इहो चवंदो हुयो त जॾहिं अलीअ जी औलाद रोईंदी आहे त मूंखे ख़ुशी थींदी आहे। वरी इहो बि जॾहिं आयो त इन बि जेको आहे सो जनाब सैयदा सकीना ते ज़ुल्म कया। अलगर्ज़ ज़िंदाने शाम में जॾहिं जनाब सैयदा सकीना अलॻि जेको आहे सो ज़िंदाने शाम में आई त जनाब सैयदा सकीना चवनि था रोअण जे करे आराम फिटंदो हो माण्हुनि जो, उन जे करे जेको आहे सो माण्हुनि अची यज़ीद खे चयो त बाबा हिन मासूमा जो कुझु कर, या रोइण बंदि कर, या मासूमा खे कंहिं ॿिए क़ैद खाने में रखो। त सवाल मुंहिंजो सवाल इहो आहे जेको लॉजिकल सवाल आहे, पर्देदार बीबी, पर्देदार घराणे सां ताल्लुक़, उन बीबीअ जी नवासी, उन बीबीअ जी पोटी जेका बीबी जनाब इमाम जनाब रसूल ख़ुदा जॾहिं कंहिं अंधे सहाबीअ खे वठी था अचनि त जनाब सैयदा फ़ातिमा चए थी बाबा बीहो मां पर्दो करे वठां। जनाब रसूल ख़ुदा चवनि था मुंहिंजी धीअ मुंहिंजो सहाबी त अंधो आहे। जनाब फ़ातिमा फरमाए थी त बाबा इहो सहाबी अंधो आहे, फ़ातिमा जूं त अखियूं खुलियल आहिनि। जंहिंजी ॾाढी एॾी पर्दादार हुजे उहा ख़ातून उहा मस्तूर उहा मासूमा ज़िंदान में बुलंद आवाज़ सां रोईंदी हुई, यानी एतिरो बुलंद आवाज़ जो दरबार ताईं आवाज़ पहुचंदो हो। सवाल इहो सवाल आहे लॉजिकल सवाल। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम खंजर सां क़बर खोटी बीबी जी उन ज़िंदान जे अंदर। इन ते अचूं था बस 2 मिंट हिकिड़ा। त लॉजिकल सवाल जो जवाब इहो आहे त न, जनाब सैयदा सकीना एतिरो बुलंद आवाज़ सां न रोईंदी हुई, पर जॾहिं जनाब सैयदा सकीना सिसकियूं भरे रोअंदी हुई न तॾहिं ख़ुदा जी मख़लूक में का बि अहिड़ी शइ न हूंदी हुई जंहिं मंझां रोअण जो आवाज़ न ईंदो हुई। या हुसैन तव्हां शहादत बीबी जी बयान कयो, असां वटि दामन वक़्त में गुंजाइश सफ़ा जी। त अलगर्ज़ यज़ीद इहो फ़ैसिलो कयो त बाबा इन मासूमा खे पंहिंजे बाबे जो सर ॾिनो वञे। सैयद सजाद खे यज़ीद घुरायो, यज़ीद घुराए करे सैयद सजाद खे चयो सजाद तुंहिंजी भेण चुप कीअं कंदी रोअण मां। इमाम सैयद सजाद फरमाइनि था त बाबा जी सिकायल आहे, इन खे बाबा जो सर मुबारक ॾियो, मां वाइदो थो कयां अॼु खां पोइ मुंहिंजी भेण न रोअंदी। जनाब सैयद सजाद खे सर मिलियो, मौला जन सर मुबारक खणी जीअं पहुचनि था ज़िंदान में, जनाब सैयदा सकीना रोई रोई करे सुती आहे। उन वक़्तु जनाब सैयदा ज़ैनब जाॻाए करे चए थी उथ मुंहिंजी धीअ बाबो मिलणु आयो अथई। जनाब सैयदा सकीना पंहिंजे बाबे जे सर खे ॾिसी करे 3 ॻाल्हियूं कयूं, उन खां पोइ सैयदा जो दम परवाज़ थियो। जनाब सैयदा सकीना बाबे खे ॾिसी करे हिकु ॻाल्हि कई, बाबा अमीरनि जूं धीअूं नरम बिस्तरनि ते पयूं अथई, उथी ॾिस पंहिंजी सकीना मिटीअ जे बिस्तर ते पई आहे। जनाब सैयदा सकीना ॿी ॻाल्हि कई, बाबा जेके ईद जे ॾींहुं ज़ेवर पाराया हुई उहे कमीनो तमाचा हणी कननि मां छिनी लाहे वियो, मुंहिंजे कननि मां खून अञा बि जारी आहे। जनाब सैयदा सकीना ॿी ॻाल्हि कई, बाबा तोखां पोइ सकीना जी कमर ॾिस त केॾी ख़म थी वई आहे, मां ज़ईफ़ा वांगुरु 4 सालनि में थी वई आहे। ईअं करे जनाब सैयदा सकीना अॻियों जुमिलो ई न चयो। जनाब सैयदा ज़ैनब फरमायो सजाद बचड़ा ॾिस मुंहिंजी धीअ सकीना जो आवाज़ु घटिबो थो वञे। जनाब सैयद सजाद नब्ज़ ते हथु रखी चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हाणे उन भाउ जे दिलि ते छा असरु हूंदो जंहिंजी 4 सालनि जी मासूम भेण एतिरे मुश्किल खां पोइ जेको आहे सो ज़िंदान में गुज़ारे वई, जंहिंखे वतन जी आस हुई, वतन ते वापसि बि न पहुची सघी। और जी भर के मोहम्मद को रुलाने के वास्ते, जी भर के मोहम्मद को रुलाने के वास्ते उम्मत को एक सकीना मिली फातिमा के बाद। इख्तिताम जो टाइम है, चाहियां थी त शीराज़ जी आवाज़ ते असां इख्तिताम कयूं।
اللہ بھائی. درود اللہم صلی علی محمد. سلام یا حسین، سلام یا حسین، سلام یا حسین، سلام یا حسین. غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. بازوئے عباس کا اور بازوئے عباس کا اور اصغر بے شیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. بازوئے عباس کا اور بازوئے عباس کا اور اصغر بے شیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. رک نہیں سکتا یہ ماتم لاکھ ہو کیوں نہ یزید، رک نہیں سکتا یہ ماتم لاکھ ہو کیوں نہ یزید. یہ اثاثہ ہے جناب، یہ اثاثہ ہے جناب زینب دلگیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. جب محرم کا مہینہ آئے تو تم دیکھنا، تازہ ہو جاتا ہے یہ غم، تازہ ہو جاتا ہے یہ غم حضرت شبیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. کیا خطا تھی بے زباں کی سوچتا تو حرملا، کیا خطا تھی بے زباں کی سوچتا تو حرملا. ناتواں اصغر سے زیادہ، ناتواں اصغر سے زیادہ تھا وزن اس تیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. پشت عابد پر ہوئے تھے جو ستم ہے شام میں، پشت عابد پر ہوئے تھے جو ستم ہے شام میں، اس لیے غم خار ماتم، اس لیے غم خار ماتم کرتے ہیں زنجیر کا، غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا. غم محسن انسانیت ہے سیدہ کا لاڈلا، محسن انسانیت ہے سیدہ کا لاڈلا، پر ہے خود ممنون مولا، پر ہے خود
خود ممنون مولا حشر تک ہم شیر کا غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا بازوئے عباس کا اور اصغر بے شیر کا غم منائیں گے ہمیشہ وارث تطہیر کا سلام یا حسین سلام یا حسین سلام یا حسین سلام یا حسین اللہم صلی علی